माशाल्लाह ये दा अब्दुल मजीद साईं टमाटो कयो हाँ माशाल्लाह ॿियो ॿुधायो साईं माशाल्लाह कीअं का घणो टाइम थियो आहे टमाटे खे 2 महीना थिया आहिनि 1 महीनो थियो आहे अस्सलाम वालेकुम मां आहियां सिफुल्ला समेजो तव्हां ॾिसी शान इस्लामिक टीवी अल्हम्दुलिल्लाह अॼु असां हाजी मामू मीर बैर जे ॻोठ में यकीनन असां मदरसे हवाले सां ईंदा रहंदा आहियूं अॼु यानी असां हाजी मामू मीर बैर जे ॻोठ में अदा प्यारे दोस्त मजीद अब्दुल मजीद सां मीर बैर सां गॾु आहियूं अल्हम्दुलिल्लाह उन जी ज़मीन ते उन अदा माशाल्लाह टमाटो कयो आहे अल्लाह जी बारगाह में इहो दुआ आहे त मालिक करीम अदा मजीद जी ज़मीन में यानी टमाटे में बरकत अता फरमाए माशाल्लाह अदा साईं गुॾ करे रहिया हो गुॾ तव्हांखे ॾेखारींदा टमाटे जे हवाले सां यानी टमाटा कई आहे उहो तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं माशाल्लाह हीअ अदा अब्दुल मजीद साईं टमाटो कयो आहे हाँ माशाल्लाह ॿियो ॿुधायो साईं माशाल्लाह कीअं का घणो टाइम थियो आहे टमाटे खे 2 महीना थिया आहिनि 1 महीनो थियो आहे 2 महीना थी विया हाँ माशाल्लाह 2 महीना खनि थी विया आहिनि यकीनन हाणे घणा महीने खां बाद में माल ॾींदो ये रमज़ान है पोइ ॾींदो अच्छा रमज़ान खां बाद में यानी ईद उल फितर खां बाद में इंशाल्लाह वो टमाटे में टमाटो ईंदो यानी टमाटे फसल में ही वो टमाटो ईंदो अल्लाह जी बारगाह में इहो त मालिक करीम साईं जिन खे रिज़्क़ रोज़ी में बिलख़ुसूसन टमाटे में बरकत अता फरमाए माशाल्लाह ॾींहं जो कमु कंदा आहियो है ना माशाल्लाह सुबुह खां वठी माना शाम ताईं है ना माशाल्लाह सही सही पानी कीअं पानी की किल्लत आहे या हाँ पानी सही है हैं पानी से मशीन जो आहे या सैला पानी आहे मशीन है मशीन जो आहे सही 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 हींअर टमाटे जो रेट आहे या न हिन रेट कोन्हे हैं टमाटो रेट कोन्हे सही तेसी तव्हांजो टमाटो तयारु थींदो तेसी इंशाल्लाह अल्लाह कंदो रेट बि थींदो टमाटे जो सही आहे माशाल्लाह इहे असांजो भाउ अब्दुल मजीद आहे माशाल्लाह ताला बरकत अता फरमाए अस्सलाम वालेकुम चैनल खे सब्सक्राइब करियो वीडियो खे लाइक करियो कमेंट ज़रूरु